खबर शामिल कंधकोट में कंधकोट सेक्शन पुलिस की ज्यादतियुनि खिलाफ 3 पुलिस एहलकारन जो चांडिया बिरादरी समेत पाक किताब खणी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन्हीं दौरान एहतजाज कंदे पुलिस एहलकारन मोहम्मद हनीफ चांडियो, मोहम्मद मुराद चांडियो ऐं हबीबुल्ला चांडियो ॿिन्हिनि चयो त ए सेक्शन थाणे जो वॾो मुंशी कुर्सी जो नाजाइज़ इस्तेमाल करे 6 साल अॻियां पुलिस में नौकरी वठी ॾियण जे नाले ते वरतल 16 लाख रुपया हड़प करण लाइ असां मथां ज़ाती दुश्मनी ते लही असां मथां 16 लाख रुपया नौकरी के लिए ॾिनासीं छोकरनि जे पुलिस में भर्ती कराइण जे लाइ। उन्होंने में 16 लाख रुपया नहीं वरता। 8 साल थी विया आहिनि असां इन छोकरनि जो ऑर्डर कराए ना असांखे पैसा वापस ॾिना। असां पैसनि जे लाइ वियासीं, असांखे नाहक जो मुंहिंजे सौट ते इल्ज़ाम कारे जो ॾिनई। वरी अॻे दफ़े विच में पंहिंजो ॻोठु मुंहिंजे ते चढ़ाई कराए, पंहिंजो उहा बि पंहिंजो एस एच ओ तंगवानी खे ख़बर आहे, राणा खान महर खे, उते बि असां 22 कराई आहे FIR जे लाइ। असांजे विच में चङा माण्हू पिया आहिनि ते मां तव्हांजो मसइलो हल कयां थो। वरी मसइलो न हल कयईं। वरी सिर्फ़ु पहिरीं तारीख़ ते 1/9/2021 ते मुंहिंजे घर ते हिते पंहिंजे मिर्ज़ापुर माला में फायरिंग कराई अथई। पंहिंजो पुलिस सां अटाला सां गॾु पंहिंजे भाइरनि सां गॾु हिते अची करे मुंहिंजा 3 छोकिरा पुलिस खणी विया। मुंहिंजनि ते नाहक FIR दाख़िल कयईं ऐं जेको त 1/9/2021 ते 1/9/2021 ते मुंहिंजे छोकिरनि ते हमले जो केस दाख़िल कराए। वरी पंहिंजो 1/9/69 ते जेको साईं ॿियो मां 13 ॾींहं मुंहिंजे छोकिरनि ते कराए बिना वजह साईं। इहो तव्हां IO खे क़ुरान ॾियो। अगरि मुंहिंजे घर को पिस्टल रिकवर थियो आहे मां ॾोह जो ॾोहारी आहियां। बाक़ी मां सां फ़ैसिलो करे मां फ़ैसिले जे लाइ मां SP साहब ॾे पियो वञा। अंदरि क़ुरान खणी वियो साईं, मुंहिंजो वास्तो न आहे। हे सर पंहिंजो SHO A सेक्शन इलियास ओढे जो जेको त वणगार पंहिंजे वॾे मुंशी जो वहे थो बिना वजह त असां ते FIR कराए। अञा मूंखे थर्ड था करनि। मुंहिंजे वाले साहब ते तव्हांजे चर्च जो केस दाख़िल कंदासीं, तव्हांखे नौकरी में डिसमिस फिर सर्विस कराईंदासीं। असां आला ऑफिसरनि खे SP कश्मीर खे ऐं DIG लाड़काणा खे IG सिंध के रिक्वेस्ट था कयूं, बराए महिरबानी अहिड़ा करप्ट ऑफिसर हटाया वञनि ऐं इमदाद चांडे जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कयूं। सुभाणे मुंहिंजे को नुक़सानु मुंहिंजे पुतो मुंहिंजे फैमिली खे उनजो ज़िम्मेदार इमदाद चांडियो हूंदो। मूंखे ऑपरेशन भी थियल आहे, मूंखे टार्चर था करनि। SHO A सेक्शन वॾो मुंशी समूरा मुंहिंजे घर ते फायरिंग कयूं, हर शइ कयूं। अटाला पंहिंजा गॾु करे, इमदाद पंहिंजा भाउर पुलिस वारा अथसि, ॿियो हिन में अथसि DIP अथसि, भाउ अथसि, उहो बि मुंहिंजे घर ते चढ़ाई करे मुंहिंजे दरवाज़े खे लता हणी बंदूकनि जा फायर करे, पिस्टन जा फायर करे। SHO A सेक्शन गॾु आहे। वरी मुंहिंजो केस बि मुंहिंजो न दाख़िल कई। मां हुन वटि वियो, DSP वटि बि ईअं असांखे आसरा ॾींदे वरी हाणे धमकी ॾियनि था असां दिलि जा मरीदूं। IG साहब खे अपील आहे, DIG अपील आहे, असांजो SSP कश्मीर खे अपील आहे त अहिड़ा करप्ट ऑफिसर हटाया वञनि। 20 साल 30 साल असांजे ज़िले में इहे हितां छली खणी अचनि था, मोट में मज़ा भरे वञनि था। आला ऑफिसर खे अपील आहे त इन्हनि खे हटाया वञनि। असांखे DSP सिटी खे तव्हां क़ुरान ॾियो त इमदाद छा चयो आहे उते चए त साईं फ़ैसिलो कंदासीं। बाद में असां ते FIR दाख़िल थी विया आहिनि। हे असांजो हालत आहे। असां दिलि जा मरीदूं, किथे किरी पऊं, किथे मरी पऊं। असांजो घर जो तहफ़ुज़ केरु कंदो? असांखे धमकियूं ॾियनि था, तव्हांजा ॿार खणी वेंदासीं, हीअं कंदासीं, धाड़ेलनि सां मिक्स आहिनि। असांखे धमकी आहे, इहा क़ुरान जो वास्ते। SSP कश्मीर खे अपील आहे त नौकरी जा धमकियूं ॾियनि था। IG साहब खे अपील आहे त असां ग़रीब मिसकिन बचड़े वंद काॾे वञूं? असां काॾे क़ुरान खणी कंहिंजे दरवाज़े ते असां वञूं? इमदाद चांडियो करप्ट आहे, इमदाद चांडियो असांखे धमकियूं नथो। माइट असांजो SHO उनजो वंगार वहे थो। SHO 20 साल थी विया आहिनि। SHO हिते आहे, इहो असांजे घर ते चढ़ाई कयईं।